मुतबरीन सरदार साहिबान जागीरानी बिरादरी गुरदी कांडिया जेके भी असां भाइर हिते कमर में हिनमहिल वेठा आहियूं हिते तव्हां सभिनि खे सलाम वालेकुम। मुंहिंजा भाउ, हे हिकिड़ो सफ़र आहे जंहिं सफ़र सां हर इंसान खे हलणो आहे। दुखांदड़ ॻाल्हि बि हुई असांजे हाजी साहब जो विछोड़ो असां खां, उहो हिकिड़ो तमामु दुखांदड़ ॻाल्हि हुई, पर जीअं आहे इहो दुनिया जो दस्तूर आहे, हिन रस्ते हर कंहिंखे वञिणो आहे। हाजी साहब हिकिड़ो खिलंदड़ इंसान जंहिं ॾुखे सुठे वक़्त में ख़ासि करे असांजे घर सां निभायो आहे। उमेद असांजे रफ़ीक जी बि आहे हूंदी त इंशाअल्लाह ताला ईअं ई खिलंदे उन जाइ खे पूरो कंदो। इंसान ईअं नथो चई सघूं त बाबा त को पंहिंजी जाइ पुटु वठंदो, पर ईअं आहे त उन जे नाले खे अॻिते वधाईंदो। तव्हांजी वॾी महिरबानी। जी वारिस के बी नवाब सरदार खान चांडी साहब जो, सरदार ज़ादा शाहरुख खान सुंदरानी साहब जो, वीर शमशाद खान सुंदरानी साहब जो, जेके भी दोस्त अहल बैत सगुरा उलमा कराम मुझी कौम जा भाइर जागीरानी बिरादरी जा मुख्तलिफ बिरादरियुनि सां ताल्लुक़ रखंदड़ जेके भी दोस्त आहिनि, इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां जो उन्हनि ख़ैरात जे प्रोग्राम ऐं पग रस्मी में शिरकत करे असांजो मान मथां कयो। नवाब साहब जी ॻाल्हि वांगुरु त दुआ है कि सबको खुदा शाद रखे, क़यामत तलक उनको आबाद रखे। दुआ है कि सबको खुदा आगही दे, परेशान लोगों के लब को हंसी दे। दुआ है मरीजों को